जैसा ऑनरेबल मॉडल कोर्ट दादू में मौजूद आहियूं ऐं अॼु खां 6 साल पहिरीं मुंहिंजे वालिद साहब ॾाॾे ऐं चाचे खे बेदर्दी सां क़त्ल कयो वियो। 6 सालनि खां मां सिंध जी न्याणी इंसाफ़ जे लाइ दरबदर आहियां, अदालतुनि जा चकर कटियां थी। उमेदु आहे मूंखे अदालतुनि में पुरुमीद आहियां, इन जे करे ई कानून ऐं आइन खां हिकिड़ो फ़ैसिलो घुरां थी ऐं यकीनन इंसाफ़ घुरां थी। अॼु असां हिते मौजूदु आहियूं। असांजो जेको थर्ड विटनेस आहे केस में, उनजो एविडेंस जेको आहे सो रिकॉर्ड थियणो हुयो। लास्ट उन्हनि जो वकील साहब आहे एक्यूज़ पार्टी जो, जंहिंजे तरफ़ खां क्रॉस एग्ज़ामिनेशन थियणी हुई, पर अॼु जीअं त नयो जज साहब अपॉइंट थिया आहिनि ऐं असां पुरुमीद आहियूं। जीअं लास्ट टाइम बि तव्हां ॾिठो त असां ईंदा रहिया आहियूं ऐं इन ई उमेद सां त जेके ऑनरेबल कोर्ट्स आहिनि उहे मज़लूमनि जूं मददगार आहिनि ऐं ऑनरेबल कोर्ट्स जेके हक़ ऐं सच जो फ़ैसिलो ॾियण लाइ आहिनि, त हिननि जज साहब मां बि असां इहा ई उमेदु रखूं था त इनशाला हू हक़ ऐं सच जो फ़ैसिलो ॾींदा ऐं यकीनन इंसाफ़ हर मज़लूम जो हक़ आहे जेको मिलणु घुरिजे ऐं फौरी तौरु मिलणु घुरिजे। त असां इहा ई ऑनरेबल कोर्ट्स खे रिक्वेस्ट कंदासीं त असांजो जेको केस आहे ट्रायल जल्द अज़ जल्द कंक्लूड कयो वञे ऐं असांखे जेतिरो जल्दी थी सघे इंसाफ़ ॾिनो वञे, छो त असांजी ज़िंदगियुनि खे ख़तरो आहे ऐं असां तमामु ख़तरनि खे मुंहुं ॾींदे हिते कोर्ट पहुचूं था। सुबुह बि इलाही धुंध जे वजह सां असांखे मुश्किलात जो जेको आहे सो मुंहुं ॾियणो पियो। सो असां अचूं था ऐं ईंदासीं ऐं पुरुमीद आहियूं। असांजा हौसला पुस्त न आहिनि ऐं इहे जेके मुश्किलातूं बि अचनि थियूं, इन्हनि सां असांजा हौसला अञा बि हौसला अफ़ज़ाई थिए थी। असां बीठा आहियूं, बीठा रहंदासीं इनशाला ऑनरेबल कोर्ट्स ते। अगेन इहो ई चवंदमि त यकीन सां अचूं था ऐं इहा बि उमेदु रखूं था त असांजो यकीन जेको आहे उहो टोड़ियो न वेंदो ऐं असांखे इंसाफ़ ॾिनो वेंदो। नेक्स्ट जेका तारीख़ आहे उहा 19 तारीख़ मिली आहे जनवरी जी। सो असां इहे रिक्वेस्ट कयूं था त जल्द अज़ जल्द ऐं जीअं हिकिड़ो शेड्यूल फ्रेम कयो वियो, अगेन शेड्यूल फ्रेम कयो वञे हिननि नए ऑनरेबल जज साहब जी मौजूदगी में, त जीअं असां केस डे बाय डे हलायो। ॾिसो, रेंजर्स अॼु पहुची न सघी आहे। हिकु त धुंध वारो मसइलो ऐं लास्ट वीक में रेंजर्स जी गाॾी ते हिकिड़ो हमिलो थियो दादू शहर में, जंहिंमें कुझु उन्हनि जा अहलकार बि ज़ख़्मी थिया आहिनि। इन शइ जी असां मज़म्मत कयूं था ऐं तव्हां इहा शइ ॾिसो त 6 सालनि खां वठी करे मां इहे ई रड़ियूं कयां थी त हिते असां महफ़ूज़ न आहियूं। जंहिं इलाइक़े में, जंहिं मुल्क में जेके असांजा मुहाफ़िज़ आहिनि उहे महफ़ूज़ न हुजनि, त सोचो त मज़लूम तबिके जो छा हाल हूंदो, छा असरु हूंदो। त हिते सभु को अंदाज़ो लॻाए सघे त मुंहिंजी पोज़ीशन किथे हूंदी, मूंखे केतिरो हरास कयो वेंदो हूंदो, मूंखे केतिरो थ्रेट कयो वेंदो हूंदो। त यकीनन इहो लम्हो जेको आहे फ़िक्र जो लम्हो आहे असांजे लाइ, त असांजी जेके असांजा मुहाफ़िज़ आहिनि, जेके सिक्योरिटी इदारा आहिनि, उहे बि हिते महफ़ूज़ न आहिनि। त नेक्स्ट हियरिंग ते इनशाला असांखे इहो ई चयो वियो आहे त रेंजर्स जेका मिलियल आहे सिक्योरिटी उहे मौजूदु हूंदा, पर हिन हियरिंग ते हू अची न सघिया आहिनि। पर पोइ बि असां इहो आहे त ख़ुदा जे आसिरे अचूं था ऐं जेको आहे सो पंहिंजी जिदोजहद यकीन रखूं था त असां ईंदासीं, असां बीठा रहंदासीं ऐं इनशाला मुंहुं ॾींदासीं।